بسم الله الرحمن الرحيم إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا صدق الله العظيم. سبحان اللہ. بہترین تلاوت قرآن پاک حافظ بلاول سلطان जे पारां ऐं अलाह साईं उन्हनि खे वधीक पंहिंजे हिफ्ज़ हमान में रखे ऐं वधीक हिदायत ॾिए बहितरीन तलावत क़ुरान पाक जे विर्द जी. नाज़रीन, शुरू अलाह पाक जे नाले सां जेको निहायत महिरबान ऐं रहीम आहे. सिंध टीवीअ पारां सिधीअरी हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान में मां बाखपीरज़ादा भलीकार कयां थी अव्हां खे. उमेदूं आहिनि त हीअ असांजा जेके महफ़िलूं आहिनि ऐं जेके ज़िक्र आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नातूं असां ऐं हमद बारी रबी अल्लाह ताला जे पारां उन जी हमद सां जेके हीअ असांजूं महफ़िलूं आहिनि से सजल हुजनि, मुनवर हुजनि, चांद रात ताईं तव्हांजो ऐं असांजो साथ बरक़रार रहे. आमीन. ऐं अॼु जेको ख़ैर सां छहों रोज़ो आहे ऐं मां ॿुधाईंदी हलां त छहें रोज़े ते तौरेत जो नुज़ूल थियो हुयो ऐं इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं. असांजा महिमान जेके असां सां गॾु हूंदा उहे वधीक डिटेल में इन हवाले सां असांखे ॿुधाईंदा ऐं मुंहिंजी ऐं तव्हांजी इस्लाह कंदा. नाज़रीन, हीअ जेके बरक़तुनि ऐं रहमतुनि जो महीनो आहे, असांजी मुलाक़ात हर रोज़ थिए थी शाम जे 4 वॻे ताईं, 4 वॻे खां अफ़्तार ताईं. पर हिन मुलाक़ातुनि में असांजो ज़िक्र हूंदो आहे, कोशिशि हूंदी आहे त ज़िक्र कयूं, अलाह साईं जो दीन जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं ऐं जेके असांजा अनबिया कराम थी गुज़रा आहिनि, पैगम्बर आहिनि, उन्हनि जो हवाला ॾियूं, उन्हनि सां जेके वाक़ियात आहिनि उहे वाक़ियात जो ज़िक्र कयूं त किथे न किथे थी थो सघे त उहा प्रैक्टिस जेका असांजी डेली रूटीन में असांखां विसरी वई आहे ऐं ॾिसंदड़ जेके आहिनि उन्हनि मां बि कोई माण्हू अगरि उन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो हटिजी विया, डिस्ट्रैक्ट थी विया आहिनि ऐं दुनियावी ॿियनि कमनि में लॻी विया आहिनि त उन्हनि खे वरी यादगिरी ॾियारियूं असां त असांजो दीन जेको आहे केॾो भरपूर आहे मोहबत सां ऐं उन में केतिरियूं मिसालूं आहिनि इंसानियत जूं. जेका असल ॻाल्हि इंसान जो दीन मज़बूत तॾहिं थींदो आहे जॾहिं उन में इंसानियत जो अंसर हुजे. सो इन ई इंसानियत जे अंसर सां कोशिशि कंदासीं त जेको आहे असां अॻिते पंहिंजा बि अमल रखूं ऐं जेके असांखां ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि कुझु न कुझु अहिड़ो कॉन्टेंट ॾियूं जो सिखनि ऐं उन शइ खे उन मां इंस्पायर थियनि, उत्साह हासिलु कनि. नाज़रीन, हीउ प्रोग्राम सलाम रमज़ान आहे तावन करशे जामी शीरीअ जो. करशे जामी शीरी 100% ख़ालिस अर्कियात गुलाब ऐं संदल
जी अरकियात सां तयारु कयो वियो आहे ऐं ॾाढो लाइट रिफ्रेशिंग हिननि जो ज़ाइको हूंदो आहे ऐं हिननि जो तासीर जेका आहे उहा ॾाढी थधी हूंदी आहे। अफ़्तारनि में तव्हां पियो या सहरनि में तव्हां पियो, पर करशे जामी शीरी हर वक़्तु हर अफ़्तारी ऐं हर सहरीअ जी शान आहे। ऐं वरी जेका एसिडिटी थी थिए, असां अक्सर तरियल शयूं अफ़्तारी में खाऊं था, त सभ खां बहितरीनु उन जे लाइ इहो आहे त राति सुम्हण खां अॻु में या वरी सहरीअ में तव्हां इहो ट्राए करे सघो था त खीर जे गिलास में करशे जामी शीरी मिलाए पियो त उहो अञा वधीक हिकिड़ो तव्हांखे रूह खे तस्कीन पहुचाईंदड़ हिकिड़ी ड्रिंक आहे, हिकिड़ो शरबत आहे जेको तयारु थींदो आहे। उन जा सिहत जे हवाले सां कई फ़ाइदा बि आहिनि। असां इन करशी जामी शीरीअ वारनि जी पारां हिकिड़ो बहितरीनु फ्लेवर इलायची फ्लेवर आहे, उहो बि हिननि जो ॾाढो सुठो फ्लेवर आहे, त तव्हां उनखे बि ट्राए कयो ऐं इलायची फ्लेवर खे बि ज़रूरु आज़मायो। ऐं हर उमिरि जो ॿारु हुजे, जेको नंढो हुजे या वॾो हुजे, उनखे करशी जामी शीरी पसंदीदा ड्रिंक आहे, पसंदीदा शरबत आहे। का अहिड़ी अफ़्तारी मां सम्झंदी आहियां कोन हूंदी आहे जिते करशी जामी शीरी न हुजे। उनखां सवाइ का शइ ॼण त इनकम्पलीट लॻंदी आहे, ॼण त उनजी कमी महसूसु थींदी आहे अगरि अफ़्तारियुनि जे दस्तरख़ाननि ते करशी जामी शीरी न हुजे। हिन सां ई गॾो गॾु नाज़रीन प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं करशी जामी शीरी जो ज़िक्र त असां करे चुका आहियूं, पर इन सां गॾु जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजूं भेनरूं जेके मूंखे ॾिसंदियूं आहिनि उहे इंतज़ार में हूंदियूं त भला अॼु असांखे कहिड़ी हिकिड़ी नई डिश जेका आहे असांखे ॿुधाईंदी बाख, त उहा कहिड़ी डिश आहे जेका असां अफ़्तारी हाणे ज़ाहिर थियण वारी आहे, सभई अफ़्तारीअ जे इतमाम में लॻी विया हूंदा, असांजूं भेनरूं जेके आहिनि किचन में पंहिंजे कम ऐं ड्यूटीअ सां लॻी वियूं हूंदियूं। इन ते मां सभ खां वधीक उत्साह ॾियारणु मतिलबु मां सम्झंदी आहियां एप्रिशिएट करणु चाहींदसि पंहिंजनि भेनरुनि खे त रोज़ो बि रखनि थियूं, सहरीअ में बि कलाक अॻु में थियूं उथनि पंहिंजनि घर भातियुनि सां ऐं मर्द जेके हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ ऐं ॿारनि जे लाइ सहरी ठाहिण जे चकर में, ऐं वरी रोज़ा रखनि थियूं। अफ़्तारीअ में बि 3 बजे खां पोइ लॻी वेंदियूं आहिनि त अॼु अफ़्तारीअ में छा पचंदो, उन हवाले सां केॾी महिनत थियूं कनि ऐं रोज़ा बि रखनि थियूं, पर कॾहिं बि इहो न सोचींदियूं आहिनि त जेको आहे असांखे पाण जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। सो तव्हां पंहिंजी सिहत जो बि ख़ासि ख़्यालु रखो ऐं तव्हांजी सिहत ठहंदी सुठे खाधे सां। सुठा खाधा असां वटि शेफ फैसल आहे जेको ॿुधाईंदो आहे त सुठा खाधा ऐं सुठियूं रेसिपीज़ कीअं हुजनि। सो अॼु बि शेफ फैसल खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम शेफ, हाउ आर यू? आई एम फाइन। अॼु छा था तव्हां असांखे ठाहिण सेखारियो अॼु जी अफ़्तारी में? अॼु मां सोचियो कि अफ़्तारी सां गॾु सहरी जे लाइ बि सोचणु खपे कि हुन में आलू जा पराठा ठाहिणु सेखारियां सिंपल वे में, ताकि एसिडिटी बि न थिए ऐं घटि मसालनि में ठाहियूं। बहितरीनु। त आलू जा पराठा ठाहियूं पिया। 3 पराठनि जी रेसिपी ॿुधायां पियो। ज़बरदस्त। ठीकु आहे। हिन में असां विझंदासीं 1 पाव पटाटा खणिजो, हुनखे बॉइल कजो, खल लाहिजो हुनजी, पाणी फिटो न कंदा कजो। पटाटा बॉइल थींदा आहिनि, पाणी ख़ुशि करे थधो करे खल लाही ऐं उनखे हथ सां मैश करे छॾिजो। ठीकु आहे। हथ सां मैश करे छॾो। हे ॾिसो पेस्ट बिल्कुलु मैश ऑलरेडी मैश्ड इन। मां हीअं करे थोरो ॾेखारणु चाहींदसि नाज़रीन खे ॾिसनि त पूरा पटेटोज़ बॉइल करे मैश करे छॾियो, हथ सां करे छॾियो। हुन खां पोइ हिन में विझंदासीं ज़ीरो, 1 चांहि जो चमचो, साबित धाणा 2 खाइण जा चमचा, डंडियूं न विझो, सिर्फ़ु पतियूं जेके आहिनि हिन जूं, ऐं सावा मिर्च अगरि नाहिनि पसंदि या तव्हांखे लॻे पियो कि सहरी में न खाइणु खपनि पोइ न विझो, अगरि पसंदि आहिनि त विझो, एक्सेप्शनल आहे। हा बिल्कुलु। ऐं हिमालयन पिंक सॉल्ट विझंदासीं घटि, 1 चांहि जे चमचे खां घटि, ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं जेको मलका जो चाट मसालो आहे फ्लेवर ॾियण लाइ 1 चांहि जो चमचो। बस मलका जे मसालनि जो जेको फ्लेवर आहे, जेका हुननि जी टेस्ट आहे, उहा एॾी ज़बरदस्त आहे, ख़ुशबू एॾी भली आहे जो असांजा खाधा जेके आहिनि अञा बहितरीनु लज़ीज़ थी पवंदा आहिनि। बिल्कुलु ज़बरदस्त थींदा आहिनि। ऐं बसर मां न पियो विझां, छाकाणि त सहरी में बसर वग़ैरह जो इस्तेमालु उहो बि न कबो। अगरि तव्हांखे पसंदि आहे पर्सनली त तव्हां हिनखे विझी सघो था। मानियूं हिते ठहियल पयूं आहिनि। ठीकु आहे। त बसि हुनखे वेलबो मानियुनि खे हे जेका मासी आहे असांजी हुन टाइम हेल्पर आहे फैसल जी, हुन ॿुधायो मतां मां नाज़रीन ॾिसंदी चवंदी बाख पचायूं एॾी सुगड़ मां कान, एॾियूं गोल मानियूं। असल में छा आहे, मां कुकिंग त करे वेंदो आहियां, लेकिन मानी मूंखां गोल न ठहंदी। गोल न ठहंदी, पाकिस्तान जो नक्शो ठही वेंदो आहे। पर गोल ठाहिण जा बि टेक्निक्स हूंदा आहिनि, उहे बि शेफ फैसल कोशिशि कई आहे। मां घर में बि कोशिशि कई आहे, पंहिंजी वाइफ खां पुछण ई नथो थिए मूंखां, गोल नथी ठहे। ज़बरदस्त। पोइ हे जेके आहिनि 2 मानियूं वेलंदो, हिकिड़े में तव्हां मसालो विछाईंदो, मथां मानी, ऐं जेको मानी जा किनारा बंदि कबा आहिनि पाणी सां बंदि कंदो हमेशह, उन खां पोइ खुलंदो न आहे। बसि पोइ उनखे घी में, जेको तलो बनास्पति घी असां यूज़ कंदासीं, उन में हमेशह चवंदो न पराठा बनास्पति घी में सुठा ठहंदा आहिनि, त तलो बनास्पति घी में कजो। विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे, कुकिंग ऑयल बि तमामु बहितरीनु आहे, खाधनि में तव्हां इस्तेमालु कंदो। बहितरीनु, ज़बरदस्त। ऐं वरी जॾहिं पराठा खाओ त पराठे खाइण खां पोइ चांहि पीअण न विसारींदा, ऐं चांहि पीअंदा
टपाल मेज़बान जी चांहि, टपाल मेज़बान बहितरीनु चांहि जो दोस्त मां सम्झंदसि त छो त उन मां जेका चांहि ठहंदी आहे उनजो जेको फ्लेवर ईंदो आहे, जेका उनजी टेस्ट हूंदी आहे उहा पंहिंजी हूंदी आहे। त चांहि जा जेके मवाली आहिनि न जे कुझु बि खाइनि उन खां पोइ उन्हनि खे चांहि ज़रूरी खपंदी आहे। सो टपाल मेज़बान जी चांहि हुजे, सहरी हुजे या अफ़्तारी, टपाल मेज़बान जी चांहि ज़रूरु तव्हां इंजॉय कंदा। जी शेफ, हीअं छा मसालो चङी तरह मिक्स कयां पियो त बसि पोइ हिनखे मानी जे अंदरि फोल्ड करे ऐं पोइ हिनखे डी शेप में बि ठाही सघो था अगरि तव्हां कंट्रोल नथी थिए, वधीक हेवी लॻे पई हिकिड़ी मानी जे अधु हिसे में रखो। पिज़्ज़ा वांगुरु तव्हां सर्व बि करे सघो, मथां खां अगरि तव्हां चाहियो त हिन में चीज़ बि कोट करे सघो था, चीज़ पिज़्ज़ा पराठा थी वेंदो। उन खां अलावा उनखे तव्हां पिज़्ज़ा वांगुरु जेके उनखे स्लाइसिस आहिनि उहे कटे ॾेई था सघो। ऐं हे त रमज़ान आहे, सहरीअ जे लाइ बेस्ट शेफ फैसल ॿुधायो आहे, पर नाज़रीन खे मां ॿुधाईंदी हलां त उहे माइरूं जेके रमज़ान खां पोइ परेशान हूंदियूं आहिनि ॿारनि खे लंच में छा ॾिजे, लंच जे लाइ बेस्ट बिल्कुलु हे जेके आलू पराठा आहिनि हे तव्हां ठाहे ऐं स्लाइस करे ॿारनि खे लंच में ॾियो, लंच में इंजॉय कंदा ऐं हेल्दी बि थी वेंदा। बिल्कुलु घर जी शयूं ॾींदा कयो, ॿाहिरि जे जेके जंक फूड्स वग़ैरह या चिप्स वग़ैरह ही खणी वेंदा आहिनि, न ॾींदा कयो, केक्स वग़ैरह पंहिंजे हथ सां ठाहे ॾियो, या हे अगरि नथा खणी वञनि त नाश्तो हेवी कराईंदा कयो ॿारनि खे। हा इहो ज़बरदस्त आहे, पर वरी के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि उथंदे ई त कुझु बि न आहिनि खाईंदा, चवंदा आहिनि बसि मतिलबु कुझु बि न हलंदो ई न आहे हुननि जे की हुननि खे ॾिजे, मतिलबु उहो कुझु बि न आहिनि खाईंदा, चवंदा बसि असां ख़ाली पेट वेंदासीं, पाणी बि न आहिनि पीअणु पसंदि कंदा, जॾहिं त आहे ॾाढो हेल्दी नाश्तो। कोशिशि कयो त नाश्तो थोरो घणो ॿारनि खे कराए पोइ। अच्छा, पाणी सां मां पाणी मूं वटि पाणी सां मुंहिंजा किनारा बंदि कंदमि, हिन सां कॾहिं बि पराठो खुलंदो न आहे, न त अक्सर साइड में खुली वेंदो, मसालो निकिरंदो, त पाणी हणी ऐं ॿी मानी जे मथां रखी ऐं हे मानी हिन जे मथां रखंदासीं ऐं हिनखे कवर करे छॾंदासीं, प्रेस करे ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन। ऐं बाक़ी पहिरीं मानी खे सेकंदव, सेकण खां पोइ तव्हां बनास्पति घी लॻाईंदो, पोइ हुनजो कलर ईंदो। हमेशह डायरेक्ट घी में कॾहिं बि न विझबी आहे मानी, ठीकु, ताकी हिनजो कलर सुठो अची वञे। ओके, हीअ असांजी थी वई मानी तयारु, ऐं हिनखे हाणे फ्राइंग पैन खणंदासीं या तओ, हिनखे कंदासीं गरम ऐं हिनखे सेकणु शुरू करे छॾंदासीं। अच्छा, अॻु में हिनखे थोरी ऑयल जी कोटिंग थींदी? न, मां न पियो कयां, माण्हू कंदा आहिनि, लेकिन मां छा कंदो आहियां की पहिरीं मानी खे ॿई पासनि खां तव्हां सेकंदव न, ताकी हुनजो कच्चोपन ख़तमु थिए, कलर जॾहिं मार्क्स ठहंदा त पोइ तव्हां हिनखे घी सां। ऐं वरी कुझु पराठा ईंदा आहिनि किनारा हीअं हीअं थियल हूंदा आहिनि, चोटी वांगुरु, बिल्कुलु गोल गोल, हा फ्लावर्स हीअं, हा न, हीअं सॼो थींदो त उहो बि ॾाढो ख़ूबसूरत थींदो आहे। पर ख़ैर बहरहाल हे तव्हांखे शेफ फैसल जी रेसिपी आहे, सो बेमिसाल रेसिपी आहे, हिनखे ॾिसो ईज़ीली ही असांजो थी वियो हिन में। ऐं हिनखे हाणे कंदासीं ॿिन्हिनि पासनि खां, जॾहिं थोरा थोरा ब्राउन ब्राउन मार्क्स ईंदा त पोइ तव्हां हिनखे घी लॻाईंदा वेंदा, हा पोइ हिनखे फ्राई कंदा। ठीकु ठीकु, ज़बरदस्त, बहितरीनु आहे इहो त, ऐं इहो त सफ़ा ईज़ी बि आहे ठाहिणु, ईज़ी आहे तमामु। अगरि तव्हां ऐं पोटेटो खे मैश करे हीअ जेको मसालो ॾिनो आहे शेफ, हीअ असां हिनखे फ्रीज़ बि करे था सघूं, घणी क्वांटिटीअ में ठाहे फ्रिज में, किलो 2 किलो जेतिरो तव्हांखे खपे, ऐं पोइ जॾहिं तव्हांखे ठाहिणो आहे पराठो, कलाक पहिरीं कढंदो, नरम थी वेंदो, हुनखे पराठे में हणी छॾो या समोसनि में भरी छॾो, समोसा में भरियो, तव्हां हिनजा रोल ठाहियो, तव्हां घणो कुझु, टिकियूं, आलू कबाब जी टिकी ठही था सघनि हिननि मां, आलूअ जी टिकियूं ठाहियो, बहितरीनु। पर हींअर वरी वक़्तु थियो आहे साईअ जो, शेफ साई वठूं था, साई खां पोइ वरी ईंदासीं ऐं तव्हांखे असांजे महिमाननि सां बि मुलाक़ात कराईंदासीं। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, भलीकार कयूं पिया सिंध टीवीअ जे हलंदड़ सिधी रीत प्रोग्राम सलाम रमज़ान में मां बाक़ी पीरज़ादा तव्हांखे भलीकार थी कयां। ऐं ज़ाहिर आहे ब्रेक खां पोइ असां आया आहियूं त असांखे ख़ूबसूरत महिमाननि बि जॉइन करे चुका आहिनि। महिमाननि खे मां तारुफ़ उन्हनि जो मां कराईंदी हलां तव्हां सां, छो त बहितरीनु महिमान आहिनि ऐं उन्हनि सां जंहिं ॻाल्हि ते, जंहिं टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं उन सां थींदी इस्लाह तव्हांजी बि ऐं असांजी बि। माण्हू जेको आहे न उनखे लर्निंग प्रोसेस कॾहिं बि न स्टॉप थियणु घुरिजे, कॾहिं बि न रुकजणु घुरिजे, छो त इंसानु जॾहिं सिखे थो त पंहिंजे पाण जी इमोशनल ऐं जेको आहे पर्सनल ऐं कैरेक्टराइज़्ड ऐं स्पिरिचुअली बि उहो ग्रो करे थो, त इहा ग्रोथ जेका आहे इहा हलंदड़ रहणु घुरिजे, उहा ॾाढी ज़रूरी आहे। असां सां गॾु मौजूदु आहे ज़ाकिरा सैयदा अफ़ीफ़ा ज़हरा। अस्सलाम वालेकुम ज़ाकिरा, हाउ आर यू? थैंक यू फॉर बीइंग विद अस, बहुत मशहूर हैं कि आप आई हैं हमारे शो में और आज हमारी इस महफिल में आप
آپ کا بھی بہت بہت شکریہ کہ آپ نے مجھے بلایا. تھینک یو سو مچ. ان کے ساتھ جی ہمیں جوائن کیا ہے بہترین ہماری سندھی میڈیا کے حوالے سے بات کریں یا اردو میڈیا کے حوالے سے بات کریں, بہت زبردست اور محنتی لڑکی ہے. اور جب ہم ایسی عورتوں کا ذکر کرتے ہیں جس کو ہم ملٹی ٹیلنٹڈ کہا جائے تو کم نہیں ہوگا اس کے لیے, کیونکہ ہر فیلڈ میں, چاہے آپ کا بزنس کے حوالے سے ہو, مارکیٹنگ کے حوالے سے ہو, کسی پروجیکٹ کے مینیجنگ کے حوالے سے ہو, پروجیکٹ مینیجر بہت اچھی ہیں, ڈیزائنر بہت اچھی ہیں, سریلی آواز ہے ان کی, اور بھائی حرفن مولا ہے. تو ندرت مغل کو ہم ویلکم کرتے ہیں. السلام علیکم ندرت. کیسی ہیں آپ؟ میں ٹھیک ٹھاک بالکل. آفٹر اے لانگ ٹائم میں جو ہے وہ سندھ ٹی وی کی اسکرین شیئر کر رہی ہوں, اینڈ آئی ایم گلیڈ, بہت خوشی ہو رہی ہے, اینڈ دی کریڈٹ گوز ٹو باق. تھینک یو سو مچ. ہمارا کوئی کریڈٹ نہیں ہے, یہ سارا کریڈٹ جو ہے ہماری پوری ٹیم کا ہے. بالکل. اور وہ لوگ جو اسکرین پہ نظر نہیں آتے ان کا سب سے زیادہ کریڈٹ ہے جو ہمارے ڈی او پی ہیں, کیمرہ مین ہیں, ڈائریکٹر ظفر جسکانی صاحب ہیں, ہمارے پروگرام مینیجر حیدر چجرو صاحب ہیں, بہت اور بھی لمبی چوڑی ہماری بڑی ساری سندھ ٹی وی کی پوری ٹیم آ. سو ان ٹیم खां सवाइ कोशिशूं ऐं काविशूं नामुमकिन रहनि. उन खां सवाइ असांखे जॉइन कयो आहे नात खां आहे कुत्सिया ऐं नायाब. अस्सलाम वालेकुम. आप दोनों को हम वेलकम करते हैं कि आप हमारे शो में आए. और ज़ाहिरा महफ़िलूं आहिनि जॾहिं अहिड़ो महीनो बरकतुनि ऐं रहमतुनि जो महीनो रमज़ान थो हले पियो, त उन हवाले सां असां ज़िक्र बि अहिड़ो कंदासीं. अॼु मां इंट्रोडक्शन में बि चयो हो जिन मूंखे जॉइन हाणे कयो आहे, मां उन्हनि खे वराए ॿी यार ॿुधाईंदी अलाह ताला जो आहे 6हों रोज़ो. ख़ैर असां 6हों रोज़ो आहे ऐं इहो आहे नज़ुल तौरेत जो. इन हवाले सां असां पुछंदासीं, असांखे जंहिं जॉइन कयो आहे ज़ाकिरा सैयदा अफ़ीफ़ा ज़हरा आहे, उन्हनि खां सवाल कंदासीं. ज़ाकिरा, आप ज़रा इस हवाले से बताएं, थोड़ी रोशनी डालें कि छठा रमज़ान जो है, छठा रोज़ा इस तौरेत के हवाले से मंसूब है, तो आप ज़रा इसके बारे में थोड़ी सी डिटेल के हवाले से गुफ्तगू का आगाज़ करें इसी टॉपिक से. सबसे पहले तो मैं आपकी मशकूर हूँ कि आपकी टीम ने मुझे बुलाया, और बहुत बहुत शुक्रिया. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन, सय्यदना व नबियना व हबीब क़ुलूबिना व तबीब नफूसना व शफ़ी ज़ुनूबिना मौलाना बिल क़ासिम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद. इब्तिदाई कलाम उस रब्बुल इज़्ज़त के नाम से जो खालिक भी है और मालिक भी है, कि जिसने हमें तौफीक दी कि हम एक बार फिर इस मुबारक महीने में दाखिल हो चुके हैं और रोज़े रख रहे हैं. अल्हम्दुलिल्लाह. वही राज़िक शय है जो चाहता तो हमें हमारी कब्ज़े हयात को ले लेता, तो हम इस रमज़ान मुबारक के महीने में एक बार फिर दाखिल नहीं हो सकते थे. वो परवरदिगार आलम कुरान मुबारक बलागत निज़ाम की सूरह माइदा आयत नंबर 44 में इरशाद फरमाता है, ये पारा नंबर 6 में मौजूद है, आप मुताला कर सकते हैं. जी जी. परवरदिगार आलम इरशाद फरमा रहा है, इन्ना अंज़लना तौरात फ़ीहा हुदन व नूर. हमने तौरात नाज़िल की जिसमें हिदायत भी है और नूर भी है. यानी आज के 6 रमज़ान मुबारक को परवरदिगार आलम ने तौरात नाज़िल की, और सिर्फ तौरात ही नहीं 6 रमज़ान में नाजिल की, बल्कि इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम अपने हदीस में इरशाद फरमा रहे हैं, जो कि आप मुताला कर सकती हैं, वसाइल शिया जिल्द 7 में ये मौजूद है हदीस, कि जिसमें इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इरशाद फरमाते हैं कि रमज़ानुल मुबारक के महीने में परवरदिगार ने 6 को तौरात नाजिल की, 12 को इंजील नाजिल की, 18 को ज़बूर नाजिल की, और सब जानते हैं लैलतुल क़द्र वो रातें हैं कि जो बाकी तमाम रातों से बहुत बालातर हैं, अफजल हैं, उनमें कुरान पाक नाजिल फरमाया. तो तौरात की फ़जीलत कुछ यूँ है कि परवरदिगार आलम ने उसमें हिदायत भी रखी है और नूर भी रखा है. बेशक उसमें तहरीफ हो चुकी है, यही वजह है कि हम उसकी शरीयत को फॉलो नहीं कर सकते, लेकिन उसको पढ़ना, उसको मुताला एज अ रिसर्च अगर आप करें तो कोई हर्ज नहीं है. क्योंकि जब जानते हैं इसका वही नुज़ूल का क्या तरीक़ाकार था कि परवरदिगार आलम खुद जनाब मूसा अलैहिस्सलाम से हम कलाम हुआ करता था. यही वजह है कुरान में इरशाद हुआ है कि अना कलीमुल्लाह, मूसा कलीमुल्लाह हैं. क्यों कलीमुल्लाह हैं? इसीलिए कलीमुल्लाह हैं क्योंकि वो परवरदिगार आलम से खुद हम कलाम हुआ करते थे. किस तरह कि जब वही नाजिल होने वाली होती थी तो रसूल कायनात ने इरशाद फरमाया कि जनाब मूसा को बुलाया जाता था, और परवरदिगार आलम एक दरख्त के अंदर आवाज़ को पैदा कर उनसे हम कलाम होकर अपने पैगामात को भेजा करता था. और इस तरह आज के दिन जब यकजा हुई तो तौरात नाज़िल हुई. सुभान अल्लाह. बेहतरीन, बहुत शुक्रिया आपका, जज़ाकल्लाह. बहुत अच्छे तरीके से डिटेल में आपने बताया. नाज़रीन, हींअर वञूं था असां पंहिंजे किचन में. शेफ फैसल किथे पहुता आहिनि ऐं असांजा पराठा तयार आहिनि. जी बिल्कुलु, पराठो तयारु थी वियो आहे. ठीकु आहे.
ऐं हाणे मां ठाहियां पियो करशी जामे शीरी, तमामु बहितरीनु शरबत आहे, कुदरती अरकिया सां तयारु थियल आहे ऐं हिन में शुगर फ्री बि आहे, शुगर फ्री बि मिले पियो ऐं हिन में इलायची फ्लेवर में बि मिले पियो। हाणे तव्हांजी चॉइस आहे की तव्हां कहिड़ो यूज़ कयो था। त हिकु गिलास असां पाणी खणंदासीं थधो, त हुन में विझंदासीं 4 खाइण जा चमचा ऐं अगरि हिकु बोतल मां तव्हां ठाहींदो त 35-40 गिलास तव्हांजा निकिरंदा ऐं अगरि 1.5 लीटर बोतल तव्हां पूरी इस्तेमालु करणु चाहियो पिया, वधीक माण्हू आहिनि त पोइ इनमें 50 माण्हुनि जो हिसाबु रखिजो, 50 गिलास आराम सां निकिरी ईंदा आहिनि। ज़बरदस्त। बाक़ी शुगर फ्री पेशेंट्स लाइ तमामु बहितरीनु आहे कि शुगर फ्री बि हिन में करशी जामे शीरी मिले पियो ॻाढ़े कलर में। जी, हाणे शुगर फ्री बि असांखे करशी जामे शीरी वारा शुगर फ्री बि करशी जामे शीरी ॾियनि था, उहे माण्हू बि इंजॉय करे सघनि था जेके मिठो उन्हनि खे परहेज़ आहे ई नथा खाई सघनि। सो हाणे रमज़ान आहे ऐं इफ़्तार जो टाइम आहे, या थी नथो सघे त करशी जामे शीरी न हुजे। महिरबानी फैसल, ज़बरदस्त तव्हांजी रेसिपी हुई ऐं ज़बरदस्त आलू जा पराठा जेके तव्हां ॾेखारियासीं, ज़रूरु असांजूं भेनरूं माइरूं हाणे अॼु ट्राई कंदियूं। हाणे तव्हां जेके मूंखे ॾिसो थियूं तव्हां ट्राई कयो ऐं ट्राई करे उन खां पोइ असांखे फीडबैक ज़रूरु ॾियो त इहा रेसिपी तव्हांखे कीअं लॻी। ऐं जॾहिं तव्हां फीडबैक ॾींदा त तव्हां अगरि तव्हां ॾिसणु मिस करे वरितो आहे लाइव असांजो प्रोग्राम, त तव्हां लाइव उन ते यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। असांजे अपलोड थींदो आहे प्रोग्राम, राति जो रिपीट टेलीकास्ट बि ईंदो आहे, तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हां इहे रेसिपीज़ जेके आहिनि उन्हनि खे अलॻि तरीक़े सां नोट करे सघो था ऐं वरी असांखे फीडबैक ॾेई सघो था। तव्हांजो फीडबैक तमामु इम्पोर्टेंट आहिनि। ऐं हींअर छो त ज़ाहिर आहे नुदरत असां सां गॾु मौजूदु आहे। नुदरत, आपकी तरफ आएंगे। आप जिस तरीके से आपने हमें ज्वाइन किया है, ज़ाहिर है आपका बहुत खूबसूरत जो है आपकी अपनी कारकर्दगी भी है, आपका अपना एक रोल है, बहुत तवील रोल है मेरे ख्याल से। अभी इस वक्त क्योंकि टाइम नहीं है और जो है ज़फ़र भाउ मुंहिंजो जेको चए थो टाइम न आहे बिल्कुल भी, पर नाज़रीन वक़्तु थियो आहे साही जो, साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में। ॾिसणु न विसारींदा, असां सां गॾु जॉइन रहंदा ऐं महफ़िलूं जारी रहंदियूं। ॾिसंदा रहो। सलाम रमज़ान। मलिका, सलाम रमज़ान में सिंध टीवीअ पारां हलंदड़ ही सिधी रित प्रोग्राम जेको आहे तव्हांजे लाइ हाज़िर कयो वियो आहे, पेश कयो वियो आहे ऐं हिन में थींदियूं ॻाल्हियूं दीन जे हवाले सां ऐं थींदी नात पाक, नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधियूं वेंदियूं ऐं अलाह जो ज़िक्र थींदो दीन जे हवाले सां, क़ुरान पाक जे हवाले सां, काफ़ी अहिड़ा ज़िक्र ॿिया बि थींदा। पर जेके असां सां गॾु महिमान जिन असांखे जॉइन कयो आहे, नुदरत असां सां गॾु मौजूदु आहे। नुदरत खां सवाल कंदासीं। नुदरत, आप ये बताएं कि भाई बहुत कुछ आप करती हैं, वैसे तो पूरा साल आपकी एक्टिविटीज़ हमारे सामने होती हैं, नज़र आ रही होती हैं कि आप किस तरीके से अलग अलग जो है फील्ड्स में अपना सिक्का मनवा रही हैं। लेकिन रमज़ान में मुझे पता है कि जब माह रमज़ान आता है तो आपकी एक्टिविटीज़ कुछ अलग हो जाती हैं, आप सोशली बहुत ज़्यादा एक्टिव हो जाती हैं और अलग अलग NGO से वाबस्ता होकर आप जो है बहुत मेरे ख्याल से बहुत अच्छे काम करती हैं। मैं चाहती हूँ कि आप थोड़ा इस हवाले से ख़ुद बताएं कि हमारे नाज़रीन को अच्छे तरीके से पता चले। अच्छा, ये कुछ आज से 2-3 साल पहले की बात है, जब मैंने बहुत सारी कुछ NGOs थी जिनसे एफिलिएटेड हुई थी, ज्वाइन किया था उनको। मैं हमेशा जब भी रमज़ान में भी या वैसे भी चैनल्स पे हम बात हो रही होती है इस हवाले से, तो मेरा सिर्फ एक पॉइंट होता है, मेरे ज्वाइन करने की वजह क्या थी। लोग मुझसे पूछते हैं आपके ज्वाइन करने की वजह क्या थी, बहुत लोग काम करें। तो मैंने कहा कि मैंने उन बहुत लोगों का काम देखा, लेकिन एक चीज़ ऐसी थी जो मुझे लगा कि नहीं होनी चाहिए थी। तो उस चेंज को डेवलप करने के लिए लोगों के अंदर मैंने कहा कि वो चेंज ये था कि अगर आप किसी की हेल्प कर रहे हैं, अगर आप इफ़ यू आर डिस्ट्रीब्यूटिंग राशन, अगर आप इफ्तार ड्राइव्स पे जा रहे हैं, सो आप उसको पब्लिकली एक्सपोज क्यों कर रहे हैं? वाई यू आर टेकिंग पिक्चर्स? आप इंसानों की इज्जत नफ्स को मजरूह क्यों कर रहे हैं? शो ऑफ क्यों कर रहे हैं? ठीक है, हाँ, ये बहुत अच्छी बात है। अगर हम इसकी पॉजिटिव साइड देखें, मैं एक अच्छा काम कर रही हूँ और मैं चाहती हूँ कि लोग मेरे अच्छे काम को सुन के देख के मोटिवेट हो। तो उसका ये कि आपने बता दिया, मैं कल गई थी, मैंने इफ्तार ड्राइव की है, मैं कल गई थी, मैंने राशन ड्राइव की है, बट जो लोग राशन ले रहे हैं या जो लोग इफ्तार में हैं, आप उनकी पिक्चर्स लगा के उनके चेहरे लोगों को दिखा के क्यों पब्लिकली एक्सपोज कर रहे हैं? मेरा जो टर्निंग पॉइंट था वो ये था कि मैं एक इफ्तार ड्राइव और एक राशन ड्राइव पे गई थी और वहाँ बच्चों को जो है हमने गर्म कपड़े डिस्ट्रीब्यूट किए थे। तो जब वो उन्होंने सारे कैमराज लगे हुए थे, वो बच्चा रिसीव करने आया, मैं उसको, और जब सडनली वो टर्न हुआ है ना कैमराज की वजह से कि ताकि उसका फेस ना आए, ही वॉज लाइक 9 or 10 years old। मतलब उसको इतनी सेंस थी कि मैं दिखूंगा, लोग मुझे देखेंगे, कहीं कोई देख ना ले। तो बस वो मेरे लिए वो उसका टर्न और मेरा टर्निंग मोमेंट था। मैंने कैमरा स्टॉप करवाया, मैंने कहा प्लीज़
डोंट टेक पिक्चर्स. आप इसको मतलब वो मुस्तहिक लोग होते हैं लेकिन फिर भी कैमरा के सामने लेते वक्त बहुत कतराते हैं. Exactly, ये उनका थोड़ा सा है. ये तो hesitate करते देखिए हैं. हमारे दीन में भी है कि आप अगर किसी को इस हाथ से दे रहे हो तो ऐसे दो कि दूसरे हाथ को पता ना चले. बिल्कुल. क्योंकि जाहिर है लेने वाले की भी अपनी इज्जत नफ्स होती है. बिल्कुल है. वक्त और हालात की वजह से वो लोग मजबूर तो हैं लेकिन वो उनमें गैरत तो फिर भी होती है. बिल्कुल है. तो बस ये चीज़ थी जो मुझे थोड़ा चेंज करनी थी. एंड आई वांट दैट. अब हम भी इफ्तार ड्राइव्स करते हैं. हम भी जो है वो ओल्ड एज होम्स भी जाते हैं, वहाँ पे उन लोगों के साथ इफ्तारी भी करते हैं, फिर उनके लिए ईद डिस्ट्रीब्यूशंस भी करते हैं. लेकिन पिक्चर्स नहीं लेते. लेकिन हम पिक्चर्स नहीं लगाते. बहुत अच्छा, बहुत नेकी का काम करती हैं आप. अल्लाह आपको और अजर दे और हिदायत दे और तौफीक अता फरमाए कि आप ये काम इसी तरह करती रहें और इस चीज़ को कंटिन्यू करें. ये बहुत ज़रूरी है. नाज़रीन, ये ॾाढी वॾी ॻाल्हि आहे एहसास करण जी ॻाल्हि. सिर्फ़ु एहसास करणु हुजे पर माण्हूअ खे फील करे उन खां पोइ फीलिंग करण खां पोइ ॻाल्हियूं त वॾियूं वॾियूं करे वेंदा आहिनि माण्हू, पर अमल न आहिनि करे सघंदा. नुदरत जीअं चयो त हिन अमल करे ॾेखारियो आहे. इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, बहितरीन. ऐं इन हवाले सां अॻिते बि ॻाल्हि ॿोल थींदी. ज़ाहिर आहे रमज़ान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले थी त ज़ाकिरा साहिबा असां सां गॾु मौजूद आहे. ज़ाकिरा साहिबा, आपसे मैं ये पूछना चाहूँगी कि रमज़ान के हवाले से बहैसियत मुसलमान हमारे और क्या क्या फ़राइज़ हैं इस महीने में ख़ास तौर पर. जज़ाकल्लाह, आपने एक बार फिर मुझे मुखातिब किया. देखिए, वैसे तो बहुत सारे फ़राइज़ हैं लेकिन खुतबा शाबानिया में रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमा रहे हैं कि देखें, बहैसियत मुसलमान रोज़ा रखना भी एक फ़राइज़ ही है, लेकिन रमज़ान में हमारा सांस लेना, हमारा सोना, हमारा उठना बैठना, हर चीज़ इबादत है. ये भी फ़राइज़ ही हैं. अब कुछ फ़राइज़ के बारे में जो रसूल खुदा ज़िक्र कर रहे हैं वो कुछ यूँ हैं कि आप अपने से छोटे पर शफ़क़त रखें, बुज़ुर्गों का एहतराम करें, गरीबों, मिस्कीनों, यतीमों, इन सब पर शफ़क़त रखें. जैसे कि उन्होंने अर्ज़ किया कि जब आप नेकी करें तो दाएं हाथ के से दें तो बाएं हाथ को भी पता ना चले, इस तरह नेकी करें. बेशक. और कुछ फ़राइज़ यूँ हैं जो जनाबे अमीर अल-मोमिनीन अली मुर्तज़ा अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम इरशाद फरमा रहे हैं कि मैंने ख़ुद मुखातिब होकर पूछा कि या रसूल अल्लाह, इस माह मुबारकतुल रमज़ान का सबसे बड़ा फ़रीज़ा क्या है? तो आपने इरशाद फरमाया, या अली, इसका फ़रीज़ा ये है कि आप मुहर्रमात इलाही यानी जिन चीज़ों को परवरदिगार आलम ने हराम करार दिया है उनसे परहेज़ करें. सही. ये फ़राइज़ में से है. ज़बरदस्त, बेहतरीन, बहुत अच्छी बात है आपने की और यही बातें जारी हैं. नाज़रीन, जारी हैं, सारी रहंदियूं असांजूं ऐं महफ़िलूं, पर उहा महफ़िल अणपूरी आहे, अधूरी आहे. उन में हिकिड़ी कमी महसूस थींदी आहे अगरि नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हुजे. सो नात ॿुधूं था, कुझु सिया सां नात था ॿुधूं. जी बेटा, बिस्मिल्लाह. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. कभी ऐसी हाज़री हो, कभी ऐसी हाज़री हो, दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो. मेरे सामने हो रोज़ा, मेरे सामने हो रोज़ा, मुझे मौत आ रही हो, कभी ऐसी हाज़री हो. दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो. मैं खुदा से मांगता हूँ ये दुआ कसम खुदा की, मैं खुदा से मांगता हूँ ये दुआ कसम खुदा की. मेरे दिल में हो मदीना, मेरे दिल में हो मदीना, मेरे लब पे या नबी हो, कभी ऐसी हाज़री हो. दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो. कहे मौत मुझसे जिस दम तेरा वक्त आखिरी है,
दम, तेरा वक्त आखिरी है। मेरी रूह उस घड़ी भी, मेरी रूह उस घड़ी भी तेरी नात पढ़ रही हो, कभी ऐसी हाज़री हो। दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो। मेरे दिल में आरज़ू है अभी जान दूं लिपट कर, मेरे दिल में आरज़ू है अभी जान दूं लिपट कर। तो सुनहरी जालियों को, तो सुनहरी जालियों को मेरी आँख चूमती हो, कभी ऐसी हाज़री हो। दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेहतरीन। दरे मुस्तफ़ा पे मेरी कभी ऐसी हाज़री हो, बेहतरीन कलाम, बेहतरीन नात हुई। पर नाज़रीन, वक्त थियो आहे साहीअ जो, साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार कयूं था तव्हांखे। असां सां गॾु बहितरीन महिमान आहिनि ऐं इहे ज़बरदस्त ॻाल्हियूं था कनि। इन करे छो त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि करणु ॾाढो ज़रूरी आहिनि। असां जेसि ताईं माशरे जा मसइला डिस्कस न कंदासीं, उन्हनि ते ॻाल्हाइबो न, त सुधार कीअं ईंदो। ऐं ज़ाहिर आहे बेटरमेंट जी हमेशा पॉसिबिलिटी रहंदी आहे। नुदरत असां सां गॾु आहे। नुदरत, आप ये बताइए कि जैसे आपने पहले भी जिक्र किया इस चीज़ का, अच्छा आजकल एक और भी जो प्रैक्टिस हमारे दीन और इस्लाम में और कुरान पाक में भी बहुत इस चीज़ का जिक्र है, लेकिन प्रैक्टिस में कम आ गए हैं लोग। कि जैसे अक्सर होता है ना, माफ़ी मांगना, किसी की दिल आज़ारी हो गई तो माफ़ी मांगना, और अगर किसी ने किसी की दिल आज़ारी कर ली तो वो बंदा दरगुजर नहीं कर पाता है। इस चीज़ की प्रैक्टिस ही नहीं है अभी आजकल, तो कहीं कोई इसका नामो निशान ही नहीं तो है। बस फिर तभी तो वो एक अंग्रेजी कहावत भी है कि प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। तो जब इस चीज़ की भी प्रैक्टिस नहीं होगी तो आप परफेक्ट नहीं बन। परफेक्ट तो खैर कोई नहीं है सिवाय ज़ाती बारी ताला के, कोई भी इस दुनिया में परफेक्ट नहीं है। लेकिन बात ये है कि ये बहुत ज़रूरी है। लोग अपने आप को छोटा समझने लगते हैं। अगर कोई गलती हो जाए, कोई मिस्टेक हो जाए और माफ़ी मांगने की नौबत आ जाए तो वो समझते नहीं भाई हम छोटे हो जाएंगे, हमारी ईगो हर्ट हो जाएगी अगर हमने माफ़ी मांग ली। जबकि अगर देखा जाए तो अगर मैं अपनी बात करूँ तो ये है, मतलब खैर वालिदैन की तो हम मिसाल इसमें इसलिए नहीं देंगे क्योंकि कभी ऐसा हो जाता है कि मैं थोड़ा बहुत अम्मा अब्बा से नाराज़गी हो जाती तो मैं खुद ही जाके मतलब एक्सक्यूज़ करके चीज़ें कर लेती हूँ। लेकिन मुझसे जो छोटे घर में बच्चे हैं वो भी, या और भी हमारे जो मतलब मैं जब काम करती थी व्हेन आई वाज सीनियर HR, तो मेरे जो जूनियर्स होते थे, जब मुझे वहाँ भी अगर कुछ लगता था कि मैंने किसी को थोड़ा सा शाउट कर दिया गुस्से में या थोड़ा सा स्ट्रेस में आके, तो जब मैं थोड़ा सा कूल डाउन होती थी तो मैं जाती थी, आई वाज लाइक आई एम सॉरी, मैं थोड़ा सा प्रेशर में थी, गुस्से में थी, तो इस वजह से वो नहीं मैम आप सॉरी क्यों बोल रही हैं। कितनी अच्छी आदत है तो ये होना चाहिए। हम हमारी वर्क प्लेस सबसे ज़्यादा हमारे लिए मैटर करती है। हमारे सारा साइकोलॉजिकली पूरा जो नफ्सियाती निज़ाम है ना, सब इस पर डिपेंड होता है कि वो मर्द हजरात जो ऑफिस में अपने बॉसेस से डांट खा के आते हैं और उनके जो बॉसेस होते हैं वो हर बात पे उसको डिस्करेज कर रहे होते हैं, तो घर में आके वो भी इरिटेट रहते हैं, बच्चों पे गुस्सा करते हैं, बेगम पे गुस्सा करते हैं। क्यों? क्योंकि उनका सारा दिन वहाँ पे अगर आप कोई बंदा है, कोई भले वो लड़का हो लड़की हो, अच्छा काम जो भी कर रहा है आप उसको थोड़ा सा भी मोटिवेट कर देंगे ना तो वो और ज्यादा एंथुसियास्टिक होके काम करेगा। बिल्कुल ऐसी बात है। और इसी हवाले से अब ज़ाहिर है हमने ये दीनी बातें तो कर ली हैं, अपनी प्रैक्टिकल जो हमारे एक्सपीरियंसेस हैं उस पर तो डिस्कस कर लिए, लेकिन अब दुनियावी बातें कर ली हैं, सॉरी, लेकिन अब दीनी हवाले से इस चीज़ को किस तरीके से कंट्रोल किया जाए और इसका अल्लाह पाक की नज़र इस चीज़ की, इस अमल की क्या अहमियत है, हम ज़ाकिरा साहिबा से पूछेंगे। जी आप बताएं भाई कि दरगुजर करने की प्रैक्टिस को किस तरह आम किया जाए और इसकी असल में क्या फजीलत है। एक बार फिर शुक्रिया, आपने फिर मुझे मुखातिब किया। देखिए
अफू दरगुजर करना, माफ़ कर देना, ये एक बहुत बड़ी नेकी भी है और एक बहुत बड़ा अजर सवाब भी है। क्यों? क्योंकि रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाते हैं कि परवरदिगार आलम गफ़्फ़ारुज़्ज़ुनूब है, यानी वो तमाम मखलूक़ात की, इंसानों की ऐबों को ढांपने वाला है, उनकी तमाम गुनाहों को माफ़ करने वाला है। तो जब परवरदिगार आलम गफ़्फ़ारुज़्ज़ुनूब है, वो परवरदिगार आलम के जो हमारे ऐबों को ढांप रहा है, तो हम क्यों नहीं ऐसा कर सकते? बिल्कुल। जब कुरान में ये बात इरशाद हो रही है, हदीस से हमें पता चल रहा है, तो हमें चाहिए कि हम जब हमसे छोटा हो या बड़ा, अगर उससे हमें कोई तकलीफ़ पहुंची है तो अपना दिल बड़ा करके उसको माफ़ कर दें। क्योंकि कुरान में इरशाद हो रहा है ना कि परवरदिगार आलम गफ़्फ़ारुज़्ज़ुनूब है, कि जब वो माफ़ कर सकता है, तो वो जब वो परफेक्ट ज़ात वो माफ़ कर सकती है, और तो फिर हम क्यों नहीं कर सकते? क्योंकि वो परवरदिगार आलम इतना रहमान और रहीम है कि हम गुनाह पे गुनाह करते चले जाते हैं और हमें अता पे अता करता चला जाता है। बिल्कुल, बेशक ऐसा ही है। बहुत ज़बरदस्त, बहुत अच्छे तरीके से आपने समझाया। और अभी क्योंकि नुदरत मौजूद है, नुदरत एक नात रसूल तो आपकी हम सुनेंगे। बिल्कुल, तो आप काफ़ी देर से अवॉइड किए जा रही थी, लेकिन हमारे जो परस्तार हैं, आपके देखने वाले जो आपके फैंस हैं, वो इस जो है ना मुंतज़िर है। एक्चुअली आई एम नॉट अवॉइडिंग, मैं बस ये कोशिश करती हूँ कि जब जो लोग हैं जिस काम के लिए मौजूद हैं, वो लोग जो उनको ज़्यादा मौका मिलना चाहिए। जी जी बिल्कुल। अभी आप क्या हमें सुना रही हैं? बिस्मिल्लाह करें। बहुत खूबसूरत सा एक कलाम है, आप सबकी समातों की नज़र करती हूँ। एक खूबसूरत दुआ है ये। मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला, अपना हरम दिखा दे, दोनों जहां के मालिक, अपना हरम दिखा दे, दोनों जहां के मालिक, किस्मत मेरी जगा दे, किस्मत मेरी जगा दे, दोनों जहां के मालिक, ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला। बरसों से आरज़ू है तैबा की जुस्तजू है, बरसों से आरज़ू है तैबा की जुस्तजू है, एक बार ही दिखा दे। और क्यों ना हम ये सब मिलके बोलें सब, एक बार ही दिखा दे, इस साल ही दिखा दे, दोनों जहां के मालिक, ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला। और ये अगला शेर दुआ करना बहुत ज़रूरी है। आफात की है जद में मेरा वतन खुदाया, आफात की है जद में मेरा वतन खुदाया, आफात से बचा दे, आफात से बचा दे, दोनों जहां के मालिक, ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला, ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह बहितरीन बहितरीन सलामत रहो तव्हां ऐं जेके ज़ाहिर आहे जेके ज़िक्र था थियनि जेके दुआऊं घुरियूं ॾाढी बहितरीन दुआ हुई ऐं जेका घुरी त पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजी ज़ात जे लाइ इहे दुआऊं सभु क़बूल थियनि आमीन सुम आमीन हिन भलारे महीने में जेतिरो थी सघनि दुआऊं जेके आहिनि असां घुरूं ऐं ज़ाहिर आहे समा ठहियलु आहे हिकिड़ो ऐं दुआउनि जो बि सिलसिलो जारी आहे त हिकिड़ी ॿी बि नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी वञे कुदसिया आपसे गुज़ारिश है कि एक और नात आप सुनाए बिस्मिल्लाह बेटा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता 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 मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है सुनो लोगों मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है सुनो लोगों ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता जो नामे मुस्तफा चूमे नहीं दुखती कभी आँखें जो नामे मुस्तफा चूमे नहीं दुखती पहन ले प्यार जो उनका बदन मैला नहीं होता पहन ले प्यार जो उनका बदन मैला नहीं होता ज़मीं मैली नहीं होती ज़मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
मोहम्मद के ग़ुलामों का कफ़न मैला नहीं होता। बहितरीन नात, बहितरीन अदायगी। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार आहे। ॿीहर वरी बहितरीन कचहरी जारी आहे ऐं ज़बरदस्त नात बि ॿुधीसीं, बहितरीन कलाम ॿुधासीं। रसूल पाक जा कलाम आहिनि ऐं अलाह साईं जा जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते ज़िक्र था कयूं। हिननि महफ़िलुनि में जॾहिं असां अहिड़नि बरकतुनि वारियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, जॾहिं असां अहिड़नि अनबिया कराम जा ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हूंदो आहे त हिकिड़ी अलॻि ई दात हूंदी आहे। अलाह साईं पाण बि चवंदो आहे त अहिड़ियुनि महफ़िलुनि ते जेको आहे मुंहिंजूं ख़ासि रहमतूं आहिनि जेके नाज़िल थींदियूं आहिनि ऐं रहमतुनि भरियो महीनो बि आहे ही। त हिन महीने में त ख़ासि हिकिड़ी मां सम्झंदी आहियां त असांखे हिकिड़ी बंडल ऑफर आहे जेका मिली वेंदी आहे। अॼुकल्ह जी ॿोलीअ में अगरि मां चवां त डिस्काउंटेड ऑफर ईंदियूं आहिनि न माण्हुनि खे, कंहिं लोन ते डिस्काउंट लॻी वेंदो आहे, का अहिड़ी ख़ासि का अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी आहे, अहिड़ो मौक़ो मिली वेंदो आहे जिते अगरि न्याज़ मिलंदो आहे असांखे मुफ़्त में या डिस्काउंटेड, त असां केॾो कोशिशि कंदा आहियूं त इहा न्याज़ असांखे मिली वञे कंहिं न कंहिं तरीक़े सां। उते हलिया वञूं, असां उहे लोन जा कपिड़ा वठूं या उहो को डिस्काउंट पैकेज आहे जेको असांखे मिली वञे। पर ॾिसो, हर साल रमज़ान जे महीने में अलाह पाक जे तरफ़ां मुफ़्त में रहमतूं, बरकतूं ऐं जेको आहे नेकियूं विरहाइबियूं आहिनि ऐं उन्हनि खे असां जी बदकिस्मती हूंदी आहे त मुफ़्त में विरहाईंदे हूंदे बि असां उन शइ खे कलेक्ट न करे सघंदा आहियूं ऐं उन्हनि शयुनि खे अपनाए न सघंदा आहियूं, हासिलु न करे सघंदा आहियूं। त इहा केॾी वॾी बदकिस्मती आहे त पाण अलाह साईं चए थो त मां तव्हांखे बरकतूं थो ॾियां, नेकियूं थो ॾियां ऐं रहमतूं थो ॾियां। केरु हुजे जेको मूंखां वठे, माफ़ी वठण वारो केरु हुजे, नेकियुनि खे समेटण वारो केरु हुजे। ऐं पोइ ज़ाहिरा उन जा जेके असांजा उम्मत मोहम्मदी जेके असां ख़ासि मुसलमान आहियूं, जेके मां सम्झंदी आहियां त असां ते इहो फ़र्ज़ु आहे त असां इन शइ जो ख़्यालु रखूं। ऐं पोइ बि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके बदकिस्मत आहिनि, जेके रहिजी था वञनि, इन शइ खे रियलाइज़ नथा करे सघनि। त इहा केॾी वॾी रहमत आहे, केॾी वॾी नेकी आहे, केॾी मोहबत आहे। बहरहाल हिन हवाले सां ॻाल्हायूं था ऐं जेको आहे नुदरत बि असां सां गॾु मौजूदु आहे। नुदरत, आप जैसे पहले भी आपसे बात हो रही थी और जो है इंसानी रवैयों पे हमारी बातचीत हो रही थी, जैसे अभी भी मैंने ज़िक्र किया, इतनी रहमतों भरा हमारा बरकतों भरा ये महीना जो रमज़ान मुबारक आता है। अच्छा, क्या ही इसकी फजीलत है कि 11 दूसरे महीनों से बालातर है। बिल्कुल। तो इसमें जो है इस तरीके से आप देखती हैं कि लोग रुजू कर लेते हैं दीन के हवाले से, अपनी रूटीन चेंज हो जाती है। हमारी सहरियाँ होती हैं, हमारी अफ्तारियाँ होती हैं, बहुत कुछ होता है, लेकिन जैसे ही रमज़ान ख़त्म हो जाता है तो हम बैक अप टू अपनी वही पुरानी रूटीन में आ जाते हैं। इस चीज़ को कंटिन्यू क्यों नहीं कर पाते? ऐसी क्या चीज़ है जो हमें मुश्किल आती है लोगों को? ये तो देखें आप, अब इंसान की अपनी अपनी सोच और अपनी अपनी जो है वो एक अमल की बात होती है, ठीक है ना। अब जैसे आपने अभी बात की कि इंसानी रवैयों पे हम बात करें, हमें ये चाहिए, ये तो हमारे दीन का भी हुक्म है, अगर मैं ग़ालिबन गलत नहीं कह रही हूँ तो, कि जब आपका भी रोज़ा है, मैं भी रोज़े से हूँ, और कोई एक इंसान अगर गुस्सा कर रहा है या मतलब थोड़ा सा उसको प्रेशर में है, तो सामने वाले को चाहिए कि वो खामोश हो जाए, ठीक है ना। ये तो एक, मैं अगर गलत नहीं हूँ तो मैं एक वाक़या आपको एक बयान करना चाहती हूँ। एक हदीस है बेसिकली कि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक किसी जगह से गुज़र रहे थे। वहाँ देखा कि 2 आदमी खड़े हुए हैं और एक आदमी जो है वो दूसरे आदमी को मुसलसल बोले जा रहा है, सुनाए जा रहा है, मतलब गुस्सा किए जा रहा है। तो नबी पाक वहाँ खड़े होकर मुस्कुराने लगे, देखते रहे। जब दूसरे आदमी की बर्दाश्त की हद बिल्कुल ख़त्म हो गई, मतलब उसने कहा, मतलब इतना उसने सुन लिया, तो वो भी बोल पड़ा। काफ़ी देर से वो चुप था लेकिन वो बोल पड़ा। वो जैसे बोलना शुरू हुआ ना, तो नबी पाक वहाँ से आगे को चल दिए। तो वो शख्स ये चीज़ देख रहा था, वो एकदम भागता हुआ दौड़ता हुआ गया और अर्ज़ की कि या रसूल अल्लाह, जब तक मैं खामोश था आप वहाँ खड़े हुए थे, जैसे ही मैंने बोलना शुरू किया आप चल दिए, क्या वजह है, बयान कीजिए। तो नबी पाक जो है वो मुस्कुराए और उन्होंने कहा कि जब तक तुम खामोश थे ना, तो आसमान से तुम पर अल्लाह पाक की रहमतें बरस रही थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लेकिन जब तुम बोलना शुरू हुए तो वो सारी रहमतें वापस अर्श पे चली गईं और मैं वहाँ से आगे बढ़ गया।
تو یہ کتنا بڑا سبق ہے ہمارے لیے, کتنا ہمیں عمل کرنا چاہیے. ہم کہتے ہیں کہ ہم سنت نبوی پہ اللہ پاک ہمیں عمل کرنے والا بنایا, آمین الہی آمین. تو یہ تو مین بیسکس وہ چیزیں ہیں جو ہمیں واقعی سیکھنی چاہیے. دنیا میں حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جیسا رول ماڈل کوئی بھی نہیں ہے. بالکل, تو ہمیں ان کی تمام چیزوں کو جو ہے وہ سیکھنا چاہیے, اور اسی سے ہمیں انسانی رویوں کا بھی سبق ملتا ہے. بالکل ایسا ہی ہے, سبق ملتا ہے. اور جو ہے ابھی کیونکہ ہمارا دل نہیں بھرا اور ہم چاہ رہے ہیں آپ ہمیں ایک اور بھی کلام سنائیں. ابھی کیا نعت سنا رہی ہیں؟ ہم یہ ایک خوبصورت سا کلام ہے, ایک نعت ہے, اور یہ نعت بیان کرتی ہے کہ ہم پہلی سب سے مین چیز تو یہ الحمدللہ کہ امت محمدیہ ہیں, اور دوسرا یہ کہ ہم ثنا ہوا ہیں. ہمارے لب جو ہے وہ نبی پاک کی, اللہ پاک کی ذات کی اور صحابہ کرام کی جو ہے وہ ثنا خوانی کرتے ہیں. تو یہ بسم اللہ. بن گئی باتوں کا کرم ہو گیا, شاخ نخل تمنا ہری ہو گئی, میرے لب پہ مدینے کا نام آ گیا, کتنی اچھی میری نوکری ہو گئی. تو کیا کہتے ہیں, ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے, ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے, ان کا منگتا جو منگتا نہیں ہونے دیتے. یہ حوالے مجھے رسوا نہیں ہونے دیتے, یہ حوالے. اور کچھ دیر پہلے ہم بات کر رہے تھے پردہ پوشی کی, عیبوں کی. میرے ہر عیب کی کرتے ہیں وہ پردہ پوشی, میرے ہر عیب کی کرتے ہیں وہ پردہ پوشی, میرے جرموں کا تماشا نہیں ہونے دیتے, میرے جرموں کا تماشا نہیں ہونے دیتے, ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے. اور ایک شعر ہم تمام ثناخواؤں کے لیے ثناخواؤں کی نظر کرتے ہیں. نعت پڑھتی ہوں تو آتی ہے مہک طیبہ کی, نعت پڑھتی ہوں تو آتی ہے مہک طیبہ کی, میرے لہجے کو وہ میلا نہیں ہونے دیتے, میرے لہجے کو وہ میلا نہیں ہونے دیتے. اور ہے ایمان کے آئیں گے لحد میں میری, ہے ایمان کے آئیں گے لحد میں میری, اپنے منگتوں کو وہ تنہا نہیں ہونے دیتے, ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے, یہ حوالے مجھے رسوا نہیں ہونے دیتے, ان کا منگتا
मंगता नहीं होने देते। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सिंध टीवीअ जे सिधी रीत हलंदड़ प्रोग्राम सलाम रमज़ान में मां तव्हांखे भलीकार थी कयां ऐं उमीदूं कयूं था त इहे असांजूं जेके महफ़िलूं आहिनि ऐं रौनकूं आहिनि चांदरा ताईं मुनवर रहंदियूं तव्हांजे साथ सां गॾु। असां जेके महफ़िलुनि में ॻाल्हियूं पिया कयूंसीं ऐं ख़ूबसूरत कलाम ॿुधासीं, इहे सभु सिर्फ़ु इन करे आहिनि त जेको हीउ भलारो महीनो आहे रमज़ान जो महीनो, किथे न किथे असां खां जेके बि अनजाने में अणॼाण गुनाह थी चुका आहिनि उन्हनि जे माफ़ीअ जा असां सभु तलबगार आहियूं। ऐं ज़ाहिर आहे ऐं इन हवाले सां कोशिशि बि आहे त आईंदा गुनाहनि जी तौफ़ीक़ न थिए असांसे, ऐं इन में करम हूंदो अलाह पाक जो अगरि असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए त असां पंहिंजे पाण सिधे रस्ते ते हलूं ऐं उन्हनि जेके आहिनि बुराईअ वारनि रस्तनि ऐं ॻाल्हियुनि खां पासो करे सघूं ऐं उन करण में असां कामयाबु थी वञूं। इन खां वधीक का ॻाल्हि न हूंदी, का सुठो अहद न हूंदो, पंहिंजे पाण सां कयल को सुठो वादो नथो थी सघे। ज़ाकिरा साहिबा असां सां गॾु मौजूद आहे। आपसे मैं पूछना चाहूँगी कि जैसे हमने पहले भी बहुत सारी बातों पे रोशनी डाली है, आपने बताया डिटेल में तक, हमारे आजकल की जो अफ्तारियों का एक पैटर्न चल गया है ना कि उसमें हम अब अफ्तारियों की पार्टीज़ हो रही हैं, दावतें हो रही हैं, उसमें शो ऑफ ज़्यादा हो गया है। अब वो शो ऑफ के चक्कर में क्या होता है, कपड़े नए लेने, उसकी अफ्तार पार्टी में औरतें हमारी ये वाले सूट पहनना है, उसकी अफ्तार पार्टी में ये वाला सूट पहनना है। तो वो जो हमारा एक दीन का एक वो है सबक है और हमारे नबियों पैगम्बरान के हमें अमलों से भी हमें सबक मिलता है कि सादगी इख्तियार करो। सादगी इख्तियार करने के जो है क्या फ़जीलत है, आप बताएं कि रमज़ान में और हमारी आयात के हवाले से, हदीसों के हवाले से क्या ऐसी चीज़ें हैं कि हमें और आसानी पैदा हो कि हम सादगी इख्तियार करने से रह जाते हैं, हम नहीं कर पाते। देखिए, इसमें बहुत सारी चीज़ें होती हैं, कुरान में भी हैं, अहादीस में भी हैं। आप सब वाकिफ़ हैं कि जनाब सैयदुन्निसाइल आलमीन जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो कि रसूल की दुख्तर हैं, बिल्कुल, जिस दिन उनकी शादी हुई, अक़्द हुआ, जब उन्होंने पहली बार एक सुर्ख लिबास ज़ेब-ए-तन किया था। सादगी की हद देखिए कि लाल लिबास ज़ेब-ए-तन कर तो लिया, लेकिन शादी की पहली ही रात को जब साहिल दरवाज़े पे आया तो आपने उसकी सवाल को पूरा करने के लिए अपना वो सुर्ख लिबास उसको अता कर दिया और ख़ुद वही पेवन लगे लिबास में वापस आ गई। यही तो सादगी का पैगाम है कि हमें वो बता रही थी कि देखो कपड़ों से कुछ हासिल नहीं होगा। वो एक शायर ने भी क्या खूब कहा कि लिबास और पैकर हुसैन नहीं देखते, लिबास और ना पैकर हुसैन देखते हैं, खुलूस दिल के अंदर हुसैन देखते हैं। यानी कि जो दिल में खुलूस है, आपकी नीयत है, वो परवरदिगार आलम और वो आप तमाम अंबिया हमारी देख रहे हैं। हमारा जो लिबास हमने ज़ेब-ए-तन किए हैं वो परवरदिगार की निगाह में कोई अहमियत नहीं रखता, कोई अहमियत नहीं रखता। और हमें लोगों से ज़्यादा ये देखना है कि परवरदिगार हमसे कितना खुश हो रहा है, और बजाय इसके कि इतने आप अपने सारे पैसे और ज़्यादा इतना आप अपने लिबासों पे खर्च करें जो जिन चीज़ों की कोई अहमियत ही नहीं है, जिनकी चीज़ों की अहमियत असल में अहमियत ही नहीं है। इससे अच्छा है कि आप वो किसी गरीब का चूल्हा जले, उसको राशन मिले। जो हम वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हुक्म दिया है ना कि जो तुम पहनो वो तुम उनको पहनाओ, जो तुम खाओ वो तुम उनको खिलाओ। ये नहीं है, फर्क नहीं, ये नहीं कि हम अगर हम अफ्तारी में ब्रोस्ट खा रहे हैं तो हम उनको क्या दे रहे हैं, तो रूखी सूखी रोटी दे दी कि चलो अफ्तार तो सहरी का बचा हुआ दे दिया। ये सही नहीं है। बहुत खूब, आपने बहुत तरीके से, बहुत अच्छे तरीके से बताया, जज़ाकल्लाह। और इन सब बातों को हम जहन में रखना है, नाज़रीन ज़हन में रखणो आहे त ये सभु ॻाल्हियूं सिर्फ़ु असांखे करणियूं न आहिनि, इन्हनि ते अमल बि करणो आहे। पर वक़्तु थियो आहे त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचो आहे, असांजो वक़्तु न आहे एतिरो प्रोग्राम में हींअर। ऐं हाणे जेको आहे सो वेंदे वेंदे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीउ जेको ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, जेका महफ़िल आहे, 57 हुई करशे जामे शीरी जी। करशे जामे शीरी 100% ख़ालिस अर्किया सां तयारु शुदा हिकिड़ो शरबत आहे जेको तमामु बहितरीनु आहे, सिहत खे ॾाढो सुठो करे थो, रिफ्रेशिंग ऐं लाइट इन जो जेको फ्लेवर्स आहिनि उहे ॾाढो सुठो था तव्हांजी सिहत खे बरक़रार रखनि। ऐं सहरनि ऐं अफ़्तारियुनि जी शान जेका आहे करशे जामे शीरी असांजी ठहंदी आहे। ऐं उन में उन्हनि जा ज़बरदस्त अलॻि फ्लेवर, इलायची फ्लेवर बि आहे, तव्हां इलायची फ्लेवर बि ट्राए कयो ऐं उहो तव्हांजे सिहत जे लाइ अञा जेको अफ़्तारी खां पोइ घणो असां स्नैक्स ऐं तरियल शयूं खाईंदा आहियूं त तबियत असांजी थोरी भारी थी पवंदी आहे,
उन जे लाइ सभ खां बहितरीनु नुस्ख़ो इहो आहे त तव्हां खीर में कशे जामे शीरी मिलाए पियो, थधे गिलास जे खीर में पीअंदव त तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी ऐं तव्हां ते को भारीपन फील न थींदो, तव्हांजी सिहत तमामु लाइट फील थींदी। बहितरीनु इन्हनि जा फ्लेवर्स आहिनि ऐं हर मौसम में, सर्दियूं हुजनि, गर्मियूं हुजनि, ऊन्हारा हुजनि या कहिड़ो बि मौसम हुजे, बहार हुजे, करशे जामे शीरी तव्हांजे अफ़्तारियुनि में ऐं सहरनि में बहितरीनु तव्हांजो दोस्त साबित थींदो आहे। ऐं हिन प्रोग्राम जो जेको मां सम्झंदी आहियां फॉर्मेट आहे त वेंदे वेंदे नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधंदा आहियूं ऐं पोइ तव्हां खां मोकिलाणी कंदा आहियूं। दुआउनि जो महीनो आहे, रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, इन करे दुआऊं कयो ऐं कंहिंखां अगरि कंहिंजी दिलि आज़ारी कई आहे त माफ़ियूं घुरो ऐं असां खां बि अगरि का कोताही थी आहे, का ग़लती थी आहे, गुनाहगार बंदा आहियूं, माफ़ु कजो, माफ़ी जा तलबगार आहियूं। दुआउनि में यादि रखो। मूंखे पाक पीरज़ादा खे ॾींदा इजाज़त, सुभाणे वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी अफ़्तारीअ ताईं ऐं वरी पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं अलाह साईं असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे त असां रोज़ा रखी सघूं ऐं इन नेक राह ते हली सघूं। आमीन सुम आमीन।